अस्सलाम वालेकुम सामीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। अॼु सिंध जे हिकु नाले वारे अज़ीम फ़नकार अरण फ़क़ीर जी वरसी जो ॾींहुं आहे। टिड़ी पवंदा टारे जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं। अॼु सिंध जे हिकु निराले ऐं यगानी फ़नकार अरण फ़क़ीर जे विछोड़े जो ॾींहुं आहे। हिन 4 जुलाई 2000 ते कराची जे हिकु अस्पताल में दम दणी हवाले कयो। अरण फ़क़ीर जो असुल नालो अली बख़्श हो। हिन 1932 जे मंझंदि अॻूणे ज़िले दादू हाणोके ज़िले जामशोरे जे हिकु ॻोठ में वक़्त जे मशहूर शहनाई नवाज़ धमाली फ़क़ीर जे घर में जन्म वरितो। अरण फ़क़ीर खे सिंधी ॿोली में अहम सनफ़ वाई ॻाइण जी वॾी महारत हुई। हिन सिंधी काफ़ी नए रंग ढंग सां ॻायो। अरण फ़क़ीर कंहिंजो बि नक़ल न कयो, पर हिन जे अंदाज़ में चङनि भलनि फ़नकार ॻाइण जी कोशिशि कई। पंहिंजे मख़सूस अंदाज़ जे करे खेसि सॼी दुनिया जे माण्हुनि पसंदि कयो। हिन अमेरिका ऐं बर्तानिया ऐं ऑस्ट्रेलिया कैनेडा रोज़ समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन बादशाह लतीफ़ एवार्ड, शहबाज़ एवार्ड समेत केतिरा ई इनाम हासिल कया। हिन खां सवाइ 1987 में हुकूमत पाकिस्तान खे सदारती एवार्ड बराए हसन कारकर्दगी। 1999 में पाकिस्तान टेलीविज़न खेसि लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड सां नवाज़ियो। अरण फ़क़ीर सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे में पंहिंजे ई घर जे अङण ते अबद आर्मी आहे। ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।